अस्सलाम वालेकुम हेलो वीवर्स आऊँ आहियां अवां जो पंहिंजो मुफ़लिस वीडियो अवां ॾिसी रहिया आहियो चैनल कुछ नया चैनल में अवां दोस्तनि खे भलीकार थो चवां। उमेद आहे त अवां सभु ख़ुशि हूंदव। अवां जी ख़िदमत में हर दफ़े जीअं हिन दफ़े हिकु वीडियो खणी आयो आहियां जेको तव्हांखे तमामु पसंदि अचण वारो आहे। इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदव तव्हांखे पसंदि ईंदो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। जेके नवां दोस्त हीअ वीडियो ॾिसी रहिया आहिनि उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसनि त जीअं तव्हां ताईं मुंहिंजी इंफॉर्मेशन पहुची सघे। दोस्तो तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त व्हाट्सअप में जेके मैसेज दोस्त खे हूंदो आहे एवरीवन उहे वरी ख़बर न आहे त उन छा करे छॾंदा आहिनि। एवरीवन डिलीट करे छा लिखियलु हो ऐं असां काफ़ी परेशान थी वेंदा आहियूं त ख़बर न आहे छा उन लिखियो हूंदो। सो दोस्तो उन्हनि खे मैसेजनि खे पढ़णु तमामु आसान आहे। दोस्तो हिन वीडियो में आऊं अव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। हा त दोस्तो असां हलूं था वीडियो जी तरफ़। ईमोड एप्लीकेशन मौजूदु आहे तव्हांखे या प्ले स्टोर ते मिली वेंदी। अगरि प्ले स्टोर ते नथी मिले त आऊं अव्हांखे डिस्क्रिप्शन में हिन जी लिंक ॾींदुसि, तव्हां उतां खां डाउनलोड करे सघो था। दोस्तो पाण हिन जी पहिरियां सेटिंग कंदासीं छो त हाणे मूं ॾे हिकु दोस्त मैसेज कयो आहे जेको उते दिस मैसेज वाज डिलीटेड लिखियो पियो आहे। दोस्तो इहो हाणे मैसेज छो त अवल डिलीट थी चुको आहे इहो उते न मिलंदो, पर जॾहिं पाण हिन जी सेटिंग कंदासीं हिन ऐप जी हिते एक्सेप्ट लिखियो पियो आहे पाण हुन ते क्लिक कंदासीं पोइ उहो असांखे मैसेज नज़र न ईंदो बल्कि ॿियो जेको वरी उहो एवरीवन कंदो पाण खे उहो मैसेज डिलीट ईंदो। पाण हिन जी सेटिंग मुताबिक़ सेटिंग कंदासीं जीअं जीअं हीअ ॿुधाईंदो। हाणे उतां असां पाण अगरि तव्हां मैसेंजर जा मैसेज वापसि चओ था त हुन छा मोकिलियो तव्हां उनखे बि हिते रखी सघो था, पर असां व्हाट्सअप जे बारे में इंफॉर्मेशन ॾियणु चाहियूं था इन करे व्हाट्सअप जी ॻाल्हि कई आहे। व्हाट्सअप जे बारे में तव्हांखे ॿुधायूं था। व्हाट्सअप ते क्लिक था कयूं, हलूं था अॻिते। दोस्तो पाण खे मथे लिखियलु इनेबल करिणो आहे मल्टीमीडिया फाइल्स खे अलाउ कंदासीं। हाणे पाण अॻिते हलंदासीं। दोस्तो तव्हांजे साम्हूं इंटरफेस कुझु हिन तरीक़े ईंदो। सो दोस्तो हीअ इंटरफेस ई असांजे साम्हूं आहे, हिते को बि मैसेज मौजूदु न आहे। हाणे मां ॿिए मोबाइल तां मैसेज कयां थो व्हाट्सअप ते, तव्हां ॾिसिजो उतां खां मां डिलीट करे छॾंदुसि। दोस्तो मथे तव्हां ॾिसंदव त मैसेज अची चुको आहे। सो हाणे मां उनखे डिलीट थो कयां, एवरीवन न कयां। मैसेज डिलीट करे चुको आहियां। हाणे दोस्तो असां चेक कंदासीं त उते छा लिखियलु आहे। हा दोस्तो वरी बि उते लिखियो पियो आहे दिस मैसेज वाज डिलीटेड। दोस्तो हाणे इहो साॻियो ई मैसेज असां जेका तव्हांजी एप्लीकेशन में ॿुधाई आहे उन एप्लीकेशन में ॾिसंदासीं त उते मौजूदु आहे या न आहे। दोस्तो हिते नोटिफिकेशन ज़ाहिर थी चुको आहे यानी मैसेज उहो हिते मौजूदु आहे। अंदरि क्लिक था कयूं, अंदरि हलूं था। हा त दोस्तो हीअ पियो आहे मैसेज कुझु हिन तरीक़े जो जी वग़ैरह लिखियलु आहे। हे मिड़ी ईअं मूं तव्हांखे सम्झाइण तौरु मैसेज कयो। दोस्तो उमेद आहे तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो आहे त लाइक कंदा, कमेंट कंदा